बुलड़ी शाह करीम ॻोठ बराद रिंद खां अब्दुल अज़ीज़ ऐं अलाह बचाए रिंद लिखियो। कंहिं बि उहो न ॼातो त निंडुनि खे मिटीअ वांगुरु लताड़ण वारा पेर मेहंदीअ सां रंगजी वञी कंहिंजा थिया अलाए न। बसि दिलि फ़क़ति उहो ॼाणे थी त ज़मीन कॾहिं बि लावारस नथी थिए, पर ज़मीन ते रहण वारियूं दिलियूं नेठि लावारस बणिजो वञनि। हिजाबी मुंद सां महकियल निगाहूं भाकुरनि जहिड़ियूं, हिजाबी मुंद सां महकियल निगाहूं भाकुरनि जहिड़ियूं, उॾारे होश वियो आहिनि अदाऊं भाकुरनि जहिड़ियूं। अची वियो रूह ॼण रछ में लुछण मुमकिन रहियो न आहे, खिड़नि थियो हाण तारनि जीअं सदाऊं भाकुरनि जहिड़ियूं। भली हुज कंहिं बि वेड़े में विसारण जहिड़ी किथ आहीं, पुछां तुंहिंजे उॾियूं आहिनि पुछाऊं भाकुरनि जहिड़ियूं। अचे कीअं निंड चओ जानम तस्वर तुंहिंजा पिया जागनि, निंडाकियूं लाल जो रातियूं हवाऊं भाकुरनि जहिड़ियूं। असांखे को नथा घुर्जनि ज़माना सोन मोती रख, असां लाइ खोड़ ई आहिनि वफ़ाऊं भाकुरनि जहिड़ियूं। तॾहिं ई सिर झुको न आहे असांजे इश्क आते जो, असां तारीख़ मां पातियूं कथाऊं भाकुरनि जहिड़ियूं, असां तारीख़ मां पातियूं कथाऊं भाकुरनि जहिड़ियूं।